दादू शहर के फरहान कॉलोनी में मौजूद आहियूं, जिते ही एक घर नज़र अची रहियो आहे। उन सां गॾो गॾु केतिरा ई घर आहिनि जेके पाणीअ जी लपेट में अची विया आहिनि। घरनि जे अंदरि जेको आहे 1.5 खां 2 फुट पाणी बीठल आहे। ते घरनि जे आॾो जेको आहे पिण 2 फुट खां 2.5 फुट जेको आहे पाणी बीठल आहे। असां हितां जे रहवासियुनि खां पुछंदासीं त हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि। सिर्फ़ु बचाया असां पंहिंजो घर छॾे भॼी विया आहियूं। असां हाणे फुटपाथ ते वेही रहिया आहियूं। असां काॾे वञूं, कंहिंखे तव्हां वञूं, ॿुधण वारो को आहे कोन। ॿुधनि बि था, ॾिसनि बि था, अखियूं बंदि कयूं वेठा आहिनि, कन बंदि कयूं वेठा आहिनि। हिते को बि न आयो आहे, न चूंडियल निमाइंदो आयो आहे, न सरकारी निमाइंदो को बि न आयो आहे। असांखे अलाह जे आसरे ते छॾे ॾिनो अथनि। बरसाति में मिसकिन गरीब माण्हू आहियां। कुझु मींहुं बरसाति जो पाणी आहे, कुझु हेॾो नालनि जा गटरनि जा न करे इन्हनि करे छॾिया आहिनि। कंहिं मूं मिसकिन सां ग़रीब सां अहिड़ो कयो अथनि जो मुंहिंजो का शइ बि न रहियो आहे, कुझु बि न रहियो आहे। मूं रेड़े हलाइण वारो, फेरी वारो, घोरालू माण्हू, रेड़ो हलाईंदड़, का रिली मुंहिंजी न बची आहे। जेको मुंहिंजा बचा का चादर को विहाणो इस्तेमालु कनि, कुझु बि न बचियो आहे। मिसकिन माण्हू हिन महिल ताईं को निमाइंदो, को MNA MPN को उम्मीदवार वोटर हिन महिल ताईं को मूंॾे पुछा ते न आयो त भाई कहिड़ी मुसीबत में आई, कहिड़े। तव्हांजे घर अंदरि फुट खां 1.5 फुट पाणी बीठो आहे जी, त पोइ तव्हांजा बचड़ा किथे आहिनि? साईं बचड़ा मां वठी पासे में विहारिया अथमि। बचड़नि जो सिर बचायो अथमि, ॿियो सभु कुझु मुंहिंजो अंदरि आहे। भली ॾिसो तव्हां, सभु कुझु मुंहिंजो कपिड़ा टपड़ लटा हंध बिस्तरा थांव ठिकर खाइण पीअण वारा सभु हिते आहिनि। बचड़ा वठी रुगो मां निकितो आहियां। असीं ग़रीब माण्हू काॾे वञूं, को तदारक वारो न आहे, को ॾिसण वारो न आहे। तव्हां ई वाज साईं आया हो, जेको हिते ॾिसण आया हो, मीडिया भरण आया हो, ॿियो बि कंहिं बि न साईं महिनत न कई आहे साईं जेको आहे मदद। असांजी बरसाति जे पाणीअ में माना कीअं डथो आहे तव्हांजो? बरसाति जो पाणी, गटरनि जो पाणी, सभु पाणी असांजे हेठां ई असांजे ग़रीब माण्हू वसत न आहे। जेको ठहिरा असांखे इहा झूपड़ी आहे जेकी मींहं बरसाति जे करे लुड़ी वई, साईं को बि मदद करण वारो न आहे। इहा आहे लतीफ़ाबाद बी ऐं फरहान कॉलोनी में इहो पाणी लही वियो आहे। असां पिया था ॿुधूं, हिते को बि गवर्नमेंट न आहे। सॼे शहर जो पाणी जो निकाल हिते दादू में असांजे पासे करे छॾियो अथनि। सॼे शहर जो पाणी अचे असांजे घरनि में लथो आहे। असां हिते पिया था मरूं, केरु पुछा करण वारो न आहे। असांजा चूंडियल निमाइंदा हितां कोरोना खां भॼी वञी कराची वेही रहिया आहिनि, मथां मरूं बसि। हिते ग़रीब पिया था मरनि, कंहिंखे बि अहसासु कोन्हे। हे ज़ुल्म आहे। हिते असांजा घर ग़रीबाना कखाना पिया था ड्रहनि। हिते केरु बि चूंडियल निमाइंदो न आयो आहे, न म्युनिसिपल जो ऑफिसर, न DC। असांजा घर पिया था ड्रहनि। ॾिसो पिया था तव्हां साम्हूं। असां पाण मदद पाण पिया था कयूं, या फोड़ी करे असां हज़ार मिसकिन माण्हू ॾियनि कोन था। अञा बि 1000 घरों करे इहो ट्रैक्टर घुराए प्राइवेट, इहो 20-25 हज़ार तो वठे। घर किरी पिया आहिनि, इहे घर जा 25-30 हज़ार था भरियूं। पाणी निकाल था कयूं। अञा मींहुं पियो थो पवे, नालनि जो पाणी असांजे कॉलोनी में, असां काॾे वञूं? दादूअ में 24 कलाकनि खां जेकी वक़फ़े सां ज़ोरदार बरसाति जो जेको वसकारो पियो आहे, उन में जेको आहे दादू शहर जी लतीफ़ाबाद कॉलोनी आहे ऐं फरहान कॉलोनी आहे, जिन जे माना जेको घरनि जे अंदरि जेको आहे फुट खां 1.5 फुट ताणी पाणी बीठो आहे। ऐं हितां जे रहवासियुनि जो चवणु आहे त असांजे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। बरसाति सां गॾु सॼे शहर जे ड्रेनेज जो पाणी जेको आहे उहो असांजे तरफ़ धिकियो थो वञे, जंहिंजे करे असांजा जेके घर आहिनि उहे पाणीअ हेठि अची विया आहिनि। हुननि जो चवणु आहे त असीं चूंडियल नुमाइंदनि जे घरनि जा चकर कटे थकिजी पिया आहियूं, पर हू असां सां मिलण लाइ तयारु कोन्हनि। न ई म्युनिसिपल वारा जेके आहिनि संदन मदद करण लाइ तयारु आहिनि, जंहिं सबबु हू माना पंहिंजी मदद पाण तहत पाणी निकाल करे रहिया आहिनि। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फताह शेख, टाइम न्यूज़ दादू।